सिंध सरकार वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि डोनर्स इदारनि जे सहकार सां बोड़ मुतासिरनि खे घरनि जी अदावत लाइ 75 हज़ारनि जी पहिरीं क़िस्त जारी करे छॾी आहे। कराची में सिंध हुकूमत ऐं गॾियल क़ौमुनि सहकार सां करायल डोनर्स कॉन्फ्रेंस में डोनर्स पारां ऐलानियल रक़म खे मुख़्तलिफ़ शोबनि में ख़र्च करण लाइ सिंध सरकार पारां मनसूबा ठाहे पेश कया वञनि, जिन ते वर्ल्ड बैंक समेत ॿियनि इदारनि पारां सिंध हुकूमत जी साराह कई वई। घरनि जी अदावत जे कम जे जाइज़े ऐं मुतासिरनि जा बैंक अकाउंट्स खोलाइण जी ज़िम्मेवारी ॾियण लाइ सरसो, NRSP, सेफको ऐं तरतीब सां ठाह कयो वियो। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। सिंध सरकार ऐं गॾियल क़ौमुनि जे सहकार सां कराची में कोठायल डोनर्स कॉन्फ्रेंस में सिंध जे 8 ज़िलनि लाड़काणे, सखर, दादू, ठटे, शहीद बेनज़ीराबाद, टंडो अलायार, उमरकोट ऐं हैदराबाद में बोड़ मुतासिरनि खे घरनि जी अदावत लाइ 75 हज़ारनि जी पहिरीं क़िस्त जारी कई वई। उन मौक़े ते सिंध जे 24 ज़िलनि में 21 लख घरनि जी अदावत जे कम जी निगरानी लाइ NRSP, सेफको ऐं तरतीब सां ठाह कयो वियो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह डोनर्स कॉन्फ्रेंस दौरान ॿाहिरां आयल मुख़्तलिफ़ मुल्कनि जे महिमाननि ऐं डोनर्स खे भलीकार कंदे चयो त बोड़ मुतासिरनि लाइ घरनि जी तमीर ऐं बहाली लाइ आलमी सहकार वॾी कामयाबी आहे ऐं उन जी रोशनी में सिंध हुकूमत अॼु हिकु कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे। वरी वज़ीर चयो सिंध हुकूमत हाउसिंग सेक्टर लाइ अलॻि मैकेनिज़म तयारु कयो आहे ऐं इन ॻाल्हि खे यकीनी बणाए पियो वञे त उहो अमल मुकमल शफ़ाफ़ हूंदो। The government of Sindh has already instituted robust mechanisms to ensure that the process of reconstruction is completely credible. Similar mechanisms can be and will be emulated across different sectors. We have completed extensive survey for all sectors, identified damages and gaps, prepared a financing ready schemes for climate resilient Sindh. डोनर्स कॉन्फ्रेंस दौरान सिंध सरकार पारां डोनर्स खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त बरसाती ॿोॾि सबबि सिंध जे 30 मां 24 ज़िलनि जा 1 करोड़ 24 लख माण्हू सख़्त मुतासिर थिया ऐं 814 माण्हू हयातियूं विञाए वेठा। सिंध सरकार जी रिपोर्ट मूजिबि बरसात सबबि 21 लख घर ऐं 38 लख एकड़नि ते फसल बि तबाह थी वियो, जॾहिं त 4,50,000 जानवर पिणु मरी विया ऐं सिंध जे 20,000 स्कूलनि ऐं 1,000 खां वधीक इस्पतालनि जूं इमारतूं बि तबाह थी वियूं आहिनि। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।